अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां आहियो पारस न्यूज़। शामिल कयूं था फल्जी स्टेशन मां असलम आज़ाद सुमरो जी रिपोर्ट। सिंधी अदबी संगत शाख फल्जी जी दस्तूरी गजाणी जी सदारत स्टेज ड्रामा नवीस ऐं अदाकार ज़ाकिर खोसे कई। भेटाई जो बैत ख़ालिद खोसे पढ़ियो, जिन में मथियुनि सां गॾु मुमताज़ मुस्तफ़ा दोस्त सलीम मुग़ल तनक़ीदी राय में हिसो वरितो। मुमताज़ मुस्तफ़ा दोस्त सिंधी ॿोली क़ौमी ॿोली मुहिम ते मुतलक़ मरकज़ी एजेंडा ते ॻाल्हायो। सलीम मुग़ल पहिरीं शिरकत ते निहायत ख़ुशि थियो ऐं ईंदड़ गजाणी में कहाणी पढ़ण जो चयो। ज़ाकिर खोसे सदारती राय ॾींदे असलम आज़ाद खे पहिरीं गजाणी कोठाइण ते मुबारक ॾींदे पंहिंजा मशवरा ॾिना। आख़िर में कासिम जतियाल सां रिहाण ॿोली जागरता लाइ रैली ऐं ॿाहिरि मुशाइरो कराइण जो तजवीज़ूं साम्हूं आयूं, जिन खे मंज़ूर कंदे वधीक कार्रवाई लाइ के सां रुजू करण जो चयो वियो।